जय झूलेलाल दोस्तों। 8 जून 2022 ते हिकु न्यूज़ आई जंहिंमें ॿुधायो वियो कि रणवीर सिंह जेको हिकु बॉलीवुड एक्टर आहे उहो हिकु सिंधी फिल्म में अची रहियो आहे। त इहा न्यूज़ जेका आहे इहा ख़बर टाइम्स ऑफ इंडिया न्यूज़पेपर में आई। मां तव्हांखे ॾेखारियां थो कि टाइम्स ऑफ इंडिया में सप्लीमेंट ईंदो आहे बॉम्बे टाइम्स, इन में पेज नंबर 3 ते इहा न्यूज़ आई जंहिंमें ॿुधायो वियो कि रणवीर सिंह हिकु सिंधी फिल्म में अची रहियो आहे। इन जो डायरेक्टर अमित शर्मा आहे ऐं हीअ फिल्म जनवरी में शूटिंग थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु पोस्ट प्रोडक्शन में आहे। इहो ॿुधायो वियो कि हीअ फिल्म जल्दी रिलीज़ थियण वारी आहे, पर अॼु 9 तारीख़ ख़बर थी पए कि हीअ जेका फिल्म आहे हीअ हिकु काई फिल्म कान्हे पर हिकु टीवी कमर्शियल आहे जंहिंजो नालो ॾाढो सुठो आहे। ऐं हीअ टीवी कमर्शियल रणवीर सिंह पंहिंजे फेसबुक पेज ते ऐं यूट्यूब ते शेयर करे छॾी आहे। हिन ते चङे ई सुवाल था उथनि कि टाइम्स ऑफ इंडिया जेको हिकिड़ो नालेवर न्यूज़पेपर आहे जंहिंजे मथां असां विश्वास कंदा आहियूं कि छा हुननि खां किथे काई ग़लती थी वई ऐं उन्हनि इन खे सम्झण में काई ग़लती कई कि हीअ हिकु फिल्म न पर हिकु टीवी कमर्शियल आहे। पर ठीकु आहे कि ॿिए तरह सां ॾिसजे त अगरि सिंधी फिल्म हुजे हा त सिर्फ़ु सिंधी ॾिसनि हा, पर हीअ हिकु टीवी कमर्शियल आहे त सॼी इंडिया ऐं चङे ई ॿियनि मुल्कनि में बि हिन खे ॾिठो वेंदो ऐं असांजो जेको अख़र आहे ॾाढो सुठो जंहिंजो मतिलबु आहे वेरी गुड वेरी नाइस, उहो मशहूरु थी वेंदो ऐं माण्हू रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾाढो सुठो अख़र यूज़ कंदा। जय झूलेलाल।